अस्सलाम वालेकुम हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोरई खबर शामिल करना जी खेंजू मात खेंजू लगोड मोहम्मद मुराद महर बुनियादी सहूलतन का महरूम स्कूल अस्पताल आरो प्लांट बियूं सहूलतूं न हुजण करे ॻोठाणनि जो एहतजाज खेंजू जो ॻोठ मोहम्मद मुराद सहूलतन का महरूम स्कूल न हुजण करे ॿार तालीम पढ़ण लाइ मजबूर ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो स्कूल अस्पताल ऐं ॿियूं सहूलतूं न हुजण करे एहतजाजी मुज़ाहिरो मुज़ाहिरीन में इमदाद महर शाहनवाज़ महर इक़बाल महर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजो ॻोठ 300 घरनि ते मुश्तमिल आहे असांजा ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि उन्हनि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत समेत तालीम जे वज़ीर DC घोटगी खां मुतालबो कंदे चयो त असांजे UC ॻोठ मोहम्मद मुराद महर में स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं असांजे ॿारनि जी ज़िंदगी तबाह थियण खां बची सके वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।